2023 में सिंध में तालीम जे शोबे लाइ का बि मुतासिर कंदड़ ख़बर न आणे सघी। तालीम लाइ अरबे रुपया मुख़्तस थियण बावजूदि तालीमी सुधारा कोन अची सघिया। साल 2023 में हुकूमती दावाउनि बावजूदि सूबे जा लखें ॿार स्कूल वञण खां बेरहिजी विया। साल 2023 में निजी तोड़े सरकारी यूनिवर्सिटियुनि फीसुनि में ॿियुनि ते वाध कई वई। फीसुनि में वाध करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शागिर्द सरापा एहतजाज रहिया। मनफ़ी ख़बरुनि तालीम खाते खे हिकु भेरो ॿीहर वाक़ो करे छॾियो। तालीम खाते तहत हलंदड़ मैट्रिक बोर्ड जी बेज़ाब्तगियुनि बदउनवानियुनि जो सिलसिलो जारी रहियो। साल 2023 में भी मनपसंद इम्तिहानी सेंटर ठाहे मुबैना तौर करोड़ों रुपया कमाया विया। सिंध हुकूमत वेंदे वेंदे पंहिंजी मौजूदगी साबित करण लाइ साल जे आख़िर में तालीमी बोर्ड जे सरबराहनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं ज़रूर कयूं, पर अहिड़ो अमल बि रुगो रस्मी कार्रवाई साबित थियो। मेडिकल कॉलेजिस में दाख़िलाउनि लाइ थींदड़ एमडी-गेट टेस्ट भी समूरे मुल्क में तकरारी रही। उन सिलसिले में जांच कमेटी जिनाह सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया खे परचो आउट थियण जो ज़िम्मेवार करार ॾिनो। एमडी-गेट जी ॿीहर टेस्ट थी मामलो अदालतुनि में वञी पहुतो। साल 2023 में कराची समेत समूरे सिंध में निजी स्कूल जी हिकहठी बरक़रार रही ऐं उहो पंहिंजूं फीसिस वधाईंदा रहिया, जॾहिं त शागिर्दनि खे 10% फ्री शिप ॾियण वारे कानून ते बि अमल न थी सघियो। साल 2023 में नेब बि तालीम खाते में थियल जाली भर्तियुनि जे सिलसिले में सरगर्म नज़र आयो, जॾहिं त आफ़ीसर कानूनी कार्रवाई खां बचण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कंदा रहिया। 2023 में सिंध सूबे जा बंदि पियल हज़ारे स्कूल खोलण वारी दावा बि सच साबित कोन थी सघी। 2023 साल में सूबे जे स्कूलनि में फर्नीचर, दर्सी किताबनि जी खोट रही, जेका साल जे आख़िर ताईं पूरी कोन थी सघी। न ई सूबे जा केतिरा ई बंदि पियल स्कूल खुली सघिया ऐं न ई ज़बूहाल करार ॾिनल स्कूलनि जी मरमत थी सघी। तालीम खाते लाइ सभ खां वधीक शर्मनाक ख़बर कराचीअ जे इलाइक़े गुलशन हदीस जे हिकु निजी स्कूल में साम्हूं आई, जितां स्कूल जे प्रिंसिपल जे लीक थियल वीडियो सभिनी जा कंध शर्म विचां झुकाए छॾिया। उन हवाले सां जांच लाइ कमेटी बि क़ाइमु कई वई, पर हमेशह वांगुरु ही केस बि वक़्तु गुज़रण सां गॾु माण्हुनि जे ज़हननि मां विसिरी वियो ऐं 2023 साल पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। सिंध जो आवाम हमेशह जीअं हिन भेरे बि उमेद ज़ाहिर करे थो त साल 2024 में ईंदड़ चूंडियल हुकूमत तालीम जी बहितरी लाइ के जोगा क़दम खणंदी।